नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे अहमदपुर खां ख़बर ॾींदा हलूं त अलादाद शाख अहमदपुर शाख मैसर माइनर ऐं ॿियनि शाखनि मां बिना जवाज़ पाणी बंदि करण ख़िलाफ़ आबादगारनि अला रखियो राजा ज़हीर रफ़ीक ऐं ॿियनि एहतजाज मुज़ाहिरो कंदे साफ़िन खे ॿुधायो त ॼाणियल शाखनि ते मुक़ररु थियल दारोगो मोहम्मद हसन शाखनि जो पाणी रिश्वत न ॾियण करे बंदि करे छॾियो। हिन चयो त दारोगो पाणी रिश्वत एवज़ वेकिरो करे रहियो, जॾहिं त रिश्वत ॾियो पाणी वठो जा होका ॾेई रहियो। हू राति जो देर सां बासरनि खां रिश्वत वठी नलियूं हणी पाणी वेकिरो करे रहियो आहे, जॾहिं त आबादगारनि पारां पाणी घरनि ताईं दारोगो फी एकड़ ते 2000 रुपया घुरे रहियो आहे। हिन वधीक चयो आहे त दारोगो रिश्वत जा बाज़ार गरम करे रहियो, जॾहिं त पाणी न हुजण करे तयारु थियल फसल कणक केला कमल सब्जियूं ऐं ज़ैतून अंब खजनि जा बाग सड़ी विया आहिनि, जंहिं करे आबादगार सख़्त परेशानियुनि में वठिजी विया आहिनि। जॾहिं त आपाशी अमलदारनि शिकायत पिणु कयूं आहिनि, पर लाॻापियल कंहिं बि अमलदार नोटिस न वठण जी ज़हमत कई। आबादगारनि जो वधीक चवणु आहे त दारोगो मोहम्मद हुसैन खे बासरनि जी पुठ भराई हासिल आहे, जंहिं जे करे इख़्तियारियूं ख़ामोश तमाशाई बणियल आहे। आबादगार आपाशे खाते जे आला इख़्तियारनि खां घुर कई आहे त नोटिस वठी रिश्वत खोर दारोगो खे हटाए पाणी ॾिनो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा